खबर बुधी थई केड़ी खबर वरी खणी आए ससुई के वार वठी आया है बसरा जड़ी कच्चे तेड़ी पक्के बोचा फकीर फिरदा था वतन पिया इहा गाल त मुखे गई फकीरन बुधाए चली बस बसरा ये बच्चा गुजन साण जाए मुखे तुजी सजी खबर आ तू बुधियो गालियों बुधाईंदी तू सही मानू नहीं तू मने या न मने पर मानू त मुखे मने नथा पिया इहा खबर अथई हाशिम सां गॾु मुंहिंजा फकीर रही न त इन हाशिम खे खुड़क ई न पिया त ससुई आहे काथे बसरा शुक्र कर त राज जी इज्जत त मोटी आई न बाकी मञण मुराद आ हाशिम कंधार मुरसा है पर बेगा हिकड़ी ॻाल्हि ॿुधाई औरत बेचारी ठही अछो कपिड़ो जे थोरो बि दाग लॻी पएसि न त सफ़ा चिटो पियो ॾेखारबो हाणे वेचारी ससुई मोटी त छा जे न मोटी त छा हा बसरा वो न्याणीअ जो ॿार आहे वीचारी वई लुटिजी हाणे वीचारी अलाए अगामी अलाए न हलो हाणे ठहे छॾ पराई पचार खे देख घर में बि घड़ी कन वेहा तो वेहा थोई खाई थी वनी तू त सफ़ा सही माण्हू ई नहीं भले अरे बसरा जा पैर बिश्त दे थी छल तो तक भी नसीब थियई अलाए न हाशिम जी एतरी हिम्मत जो असांजे घर में गिड़ियो होदो ही सब कुछ तुझे करे थियो तुझे करे एक टके जी छोकरी जे करे तो असांजी इज्जत मिट्टीअ में मिलाए छॾी आहे इन बेइज्जतीअ जो बदलो हाशिम खां जरूर वठंदुसि ससुई जी मुंडी लाए हाशिम दे तोहफे तौर मोकिलींदुसि एतिरा पलांद वठी केतिरा पलांद वठंदी हाशिम खां रजब रात हाशिम वारनि शहर वारे बंगले ते हमलो कयो भई हंदरा बि मारिजी विया छा ऐं ससुई ससीअ खे हाशिम वारा न शमूना ही तो छा कयो रहजत मां छा कयां हाशिम वारनि ओचितो हमलो करे ॾिनो तोरा हमरा त पहिरें धक में ढेरी थी विया मुकाबलो तो मूं ॾाढो कयो पर छा अड़े फाड़नि वांगे भॼी आयो आहीं सिर ॾींहा ससुई नहीं मुंहं सां तो ते भरोसो करे वॾी ग़लती कई आहे तेरा जी बुद्धि 100 जो तूं खाए वैसे बराबर मूंखां ग़लती थी आहे मां सदा लाइ तयार आहियां तोसां कहिड़ी बि तादी कयां करंदो छा छा ज़मान सां असांजी दुश्मनी ख़तम थी वेंदी छा ससुई वापसि अची वेंदी वैसे मां शर्मसार आहियां बाबा हिनखे चओ त मुंहिंजी नज़रनि जे अॻियां डरी वञे जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ वियो न कंदो सां बेस तो रमो फिलहाल तो हितां वञ न त लामारो ई हिकु ॾींहुं ख़तम सही खेप खटे आयो है भेण के जो बाजियाब करे आयो है भाऊ ने मंदे एड़ो जे न गिरत वारो हुजे आ त भेण जो लाश आणे आ कुंवारी छोकरी केतरा नी धारियन जे चंबे में हुई एड़ी भेण के घर में वठी अचण जो कहिड़ो फ़ाइदो बस अदा माण्हुनि में रगी ॿाहिरां ठठ थई
पद्धर में हाल पूरा थने। अबा हमरा कावड़ जी हो तू छा तो समझी त घर में वनी टाकड़ा जनो न बा। अबा गैरत वारा मुहान रही पद्धरा सॼो अबा हाणे पराई पचार हाणे सारा बुथिया हुनजे वॾ ते वेही ढूंढ था बुरकियो। अबा सामने ज़माने जी ॻाल्हि पई कई। छो शमू मानी नथो खाई? सदी करा हेठ नड़ीअ खां लह ई कोन थो। ॾिस दरिया खान वॾो आहे जेकर हुन तोखे कुझु चयो आहे त हुनजो दिलि में न कर। अधी समीर मलामत थो करे। शमू इन करे त तोखे चवां थी त हिननि माण्हुनि सां असांजो जोड़ ठहे ई कोन थो। बस अधी फाथे का वो फतकण कयो आहे। ना अदा ना फाथल नहीं रुगो तू मुर्सी कर। बाक़ी अहिड़नि वॾेरनि रईसनि खां मां ॾाढी आहियां। अधी हाणे त पाण शहर में बि रही कोन सघंदासीं। छो कोन था रही सघूं? अधी मूं शहर में जावेद ॾिठो। हू पंहिंजे घर ॾांहुं वञण लॻो त मां बि संदसि पुछां लॻुसि। जीअं हुनजे घर पहुतुसि त मूं सालिया जी शमा खे बि ॾिठो थे। पोइ तोखा शमा सां ॾाढाई कई छा? हा दी मूं राति जो वञी शमा खे अॻवा कयो ऐं उते जहिड़ो थी पियो। अदी सालिया खे मुंहिंजो धकु लॻी पियो। अलाए वो अलाए बचो छा थो चई? तू खून करे आयो आहीं छा? शायद मरी वियो। हाणे त शहर में रही कोन सघंदासीं। समझ में नथो अचे छा कयो तो इहो? ज़रीना करे त करे छा? माण्हुनि असांजा कन ई किना करे छॾिया आहिनि। टके जा माण्हू बि असां ते आङिरियूं था खणनि। हर कंहिंजे वात ते सफ़ी जो नालो आहे। माण्हुनि ताना हणी असांजा तराई कढी छॾिया आहिनि। उनमें ससुई वीचारीअ जो कहिड़ो ॾोह आहे? मां त चवां थी जेतिरो जल्दी थी सघे न छोकिरियुनि जी शादियूं कराए छॾियो। चाची केर कंदो ससुई सां शादी? किनी आंगुर वॾी चङी आहे। खबरदार मुंहिंजी धीउ किनी न आहे। किना माण्हुनि जा ज़हन आहिनि। हिन सां ज़ुल्म थियल आहे। अदा पलिया माण्हुनि जा वात कीअं बंदि कंदे? जेको ताने सां न मोन तो तलवार सां बि कोन मरंदो। बेहस छो थी विया आहिनि? बजाए असां सां हमदर्दी करण जे असांखे ताना था हणनि। बाबा मार रखंदुसि। जे कमीने असांजी इज़त मथां माण्हू खिलाया आहिनि हुन खां बुलंद मां कंदुसि। मां जावेद बाबा मुझे मथा सिर कुर्बान करे हले वयो।
रोहिण सां ईंदड़ मोटी ना है ईंदो। शमू मुंहिंजे बाबा जो खून करे हले वियो, कोई बि केस दाख़िल न थियो आहे। कातिल वटे थो, आज़ाद घुमंदो। गरीबन जो केर भी कोने, पर अल्लाह इंसाफ जरूर कंदो। तू ॾिस जाए शमू हिकु ॾींहुं कीता टके जा माण्हू असांजा ॿ हमरा मारे ईअं आज़ाद घुमंदा था अथनि। हाशिम ख़ान टके जो माण्हू नाहे, सरदार शाह ज़मान जो ख़ासि माण्हू आहे। वो बि त असांजा ख़ासि माण्हू हुआ जेके माची न बहादुर मरण वारा त मरी विया। हाणे असांखे कहिड़ो लाचार जो मरण वारनि जा केस वेठा ॻायूं। बाबा ससुए जे करे हेॾी दुश्मनी सिर ते खई अथऊं। हाणे आसानीअ सां मां बि ससुईअ मां हथ कोन कढंदुसि। ससुईअ खे हाणे विसारे छॾ बहादुर ख़ान, तुंहिंजे लाइ संग खोड़ खोड़ न बाबा, मूंखे हिकु ई संग सो बि ससुईअ जो खबरदार मता का ॿाराणी हरकत कई अथई। जेकॾहिं तो का ॿाराणी हरकत कई त मां तुंहिंजो साथ हरगिज़ कोन ॾींदुसि। वो पाण वञी लौट जाए। बाबा मूंखे कंहिंजे बि साथ जी ज़रूरत नाहे। इहो मुंहिंजे दिल जो आहे। पंहिंजो सिर खणंदे छा? न बाबा साईं न, पंहिंजो सिर न, पर जेकॾहिं मुंहिंजे ऐं ससीअ जे विच में को आहे त कोन बचंदो। हा लामा रोए हिकिड़ो ख़तम। सालार मूं छो सुञायो अथई? चाचा ससुई खे हाणे जीअण जो को बि हक़ नाहे। छो? ससी कहिड़ो ॾोह कयो आहे? ससुई कारी आहे। हा चाचा हाशिम, ससी हाणे जीअण जो हक़ विञाए वेठी आहे। बंध पुॼे बि पाण खां कोन, ऐं थुक लानत गोॾनि ते। अड़े जेकॾहिं विढ़ो अथव त उन्हनि सां विढ़ो जिन तव्हांजी भेण में हथ विधा आहिनि। उन्हनि खे बि कोन छॾींदासीं। सालार पहिरियां बहादुर ऐं शमूअ जो कंधु कपे अच, ॿी ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। पहिरियां सीअ खे पूरो कयूं, पोइ ॾिसंदासीं बहादुर ऐं शमूअ खे। खबरदार के बि ससीअ ॾांहुं हथ वधायो आहे त मां हुन जा हथ कपे छॾींदुसि। चाचा माण्हू असांखे ताना था हणनि ऐं मेणा था ॾियनि। त पोइ माण्हुनि जे ताननि ऐं मेणनि खां पंहिंजी मासूम भेण खे मारींदो? चाचा तव्हां तरह था सरदार वटि, हिते माण्हुनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ज़बान कपे छॾियो माण्हुनि जी। ताने जो जवाब बंदूक सां ॾियो। केतिरनि सां विड़ी केतिरनि सां विढ़ंदासीं चाचा? अड़े जेकॾहिं ॿिनि चइनि खे चंपा लॻा न त माण्हू पाण ई चुप थी वेंदा। चाचा माण्हुनि जा वात बंदि करणु का मामूली ॻाल्हि न आहे। ससुई खे तूं कोन बचाए सघंदे। ख़ामोश! ॾिसां त केरु थो ससी जो नालो वठे। ससी खे मारण खां पहिरियां
तव्हांखे मूंखे मारणो पवंदो, मूंखे। जरीना करे त करे छा, तू निभागी ऐं निभागी सिर खणंदे चाची ऐं भाइरनि जो। चाची मां बेगुनाह आहियां, ज़ुल्म बि मूंसां थियो आहे ऐं विड़ो बि मूंसां थियो। बेगुनाह नाही, जरूर त छोरे खे हिरखायो हूंदो, भला ॻाल्हि त ॿुध। हा मारे छॾियो मूंखे। जेकॾहिं मुंहिंजे रत सां तव्हांजे साड़ जी बाहि थधी थिए थी त भली मूंखे मारे छॾियो। मारींदई मारण वारा, छॾींदई कोन, इन ग़लत फहमी में न रहो। हाँ मारे छॾियो मूंखे। रोज़ रोज़ जे मरण खां हिकिड़े ॾींहं जो मौत चङो आहे। सची रोई छो पई? किस्मत वारियो आदि मूंसां जेको ज़ुल्म थियो सो त थियो, पर जेके पंहिंजा ॿार मुंहिंजा मारा थिया उहो ॾुख तो मारे थी। न रो ससी, न रो, माण्हुनि सां मची मुंहुं ॾे, भले छो न उहे पंहिंजा हुजनि या परावा। इहे सदकड़ सां जान कोन छुटंदई, कोंदई भाइर ऐं चाचो कोन मारींदई। जरीना करे त करे छा, वरी ना टंडो खणे ॿियो छा कंदी? कोकिनीअ खे कच्छ में विहारींदी छा? बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। छा में किनी आहे ससी? कहिड़ो गुनाह आहे ससीअ जो जो सभिनि अची हुनखे वरायो आहे? वारी छोकिरी परावन में पई हुई, हाणे अची उजरी त कोन हूंदी न। मासी मां उजरी आहियां, सभिनीनि खे साख ॾिनी अथमि, तूं बि खणी साख वठ। ओ ससुही साख छाजी? औरत हे अछो कपिड़ो, दाग लॻी वियो त रत सां धोपंदो, रत सां। मोटी आहियां पर बचंदी कोन। हाशिम अरड़ो मुड़ुसु काटे छॾींदी। चाचो हाशिम अरड़ो ज़रूर आहे, पर जाहिल नाहे तो वांगुर जो हिक बेगुनाह खे मारींदो। हाशिम ग़ैर थी मुड़ुसु तो जहिड़ी भाटीअ खे घर में कोन रखंदो, कोन छॾींदी। पर जे हाशिम छॾे बि ॾिनई न त सरीना कोन छॾींदई। बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। हा हा मां बि ॾिसां त केरु तो मुंहिंजी भेण ससी जो नालो वठे। मां बि हुनजी चोटी कटे बाहि में न उछलायमि न त मां बि पले जी धीअ आहियां। अदी मां बेज़ार थी वई आहियां ज़िंदगीअ मां, भले मूंखे मारे छॾनि। मां के जानो कसम खड़ा के सफ़ाई जा। मुंहिंजी मिठी भेण, तोखे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे। तूं ताने जो जवाब तलवार सां ॾे। मुंहिंजी ॾाई भेण आहे न, हौसलो कर। राणी मुंहिंजी भेण, तुंहिंजी भेण मीरा वेठी आहे न, तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। असलम पुट छा पियो लिखी? चाचा वॾा स्कूल जो कम पियो लिखां। स्कूल जो कम ॾींहं जो करी न, रात जो छो थो करी? चाचा वॾा ॾींहं जो सॼो ॾींहुं घर में जहिड़ो पियो हले। हाणे सुम्ही रहो पुट, सुबुह सवेल उथी कमु कजां। चाचा वॾा बिजलीअ जो आज़ार अलाए कॾहिं ख़तम थींदो। असां त सॼी उमिरि भोॻियो आहे, हाणे तव्हांखे बि भोॻणो पवंदो। चाचा वॾा मेणबतीअ जे सहारे स्कूल जो कम कयां पोइ सुम्हां थो। ठीकु आहे मां, स्कूल जो कमु करे पोइ सुम्ही रहिजां, ठीकु आहे?
वैसे मुड़स त फॾो न त कप जो गुॾो इमरान खे मोकिलियो था त वञी हाशिम वारनि मां कंहिं हिकिड़े खे खंभे खणी अचनि। न शमो, मज़ो त तॾहिं जॾहिं असां पाण हली उन्हनि सां विड़ऊं। मां शिकारी आहियां, शिकार करण जो शौक़ीन, शिकार खाइण जो न। वैसे मूंखे आश्रम वारनि जे घटनि ऐं घेड़नि जी ख़बर आहे। हाणे त ढोरा बि वही आया आहिनि। पाणीअ जे करे माए मर्दे ज़रूर ईंदा। ओ ईअं, ओ हलऊं। वैसे असांजूं गाॾियूं त दुश्मन बि सुञाणींदो। जेकॾहिं कंहिं बि असांजी गाॾी ॾिठी त दुश्मन होशियार थी पवंदो। पोइ छा कजे, पंध त कोन हलंदसि। वैसे मोटरसाइकिलुनि ते था हलूं, कंहिं ॾिठो त बि सुञाणे कोन सघंदो। ठीकु आहे,